हाँ प्रचेतागण की कथा बुधी इन्हनि में हिकिड़ा थिया प्राचीन बरही। प्राचीन बरही राजा जेके हा उहे कहिड़ी ग़लती कंदा हा, यज्ञ कंदा हा, जानवरनि जी बलि ॾींदा, जानवरनि वारो यज्ञ कंदा। अॼु बि काथे काथे देश में अंबे माता जे नाले ते जीवन जी हिंसा कई वेंदी आहे। अॼु बि असांजे छत्तीसगढ़ में भी हिकिड़ो चंद्रपुर कोई स्थान आहे महाराष्ट्र छत्तीसगढ़ में, उते साल में ॾाढी बलियूं ॾींदियूं आहिनि, भैंसनि जूं बकरियुनि जूं, कंहिंजी कंहिंजी बलि ॾींदा आहिनि। लेकिन ॿुधायो कहिड़ी जॻह ते, पूरो देवी भागवत पुराण पढ़ो, अंबे माता चए थी भई मूंखे जानवरनि जी बलि ॾियो। अंबे माता त चए थी सभु जीव जेके आहिनि जननी त सभिनि जी जननी, ईअं न भई हीअ मुंहिंजो संतान आहे, हीअ मुंहिंजो दुश्मन आहे, न न, सभु मुंहिंजा आहिनि, मां सभिनि जी माता आहियां। इन करे माता जो नालो आहे जगत जननी। जेके प्राणी अची विया, जीव अची विया, पशु अची विया, उन्हनि जी बि माता आहे। लेकिन कंहिं कामनाउनि इच्छाउनि जे लोभ सां कलयुग में शास्त्रनि में साफ़ लिखियलु आहे, वो जॾहिं पहिरियों बलि प्रथा हूंदी, जेके यज्ञ थींदा न, अश्वमेध यज्ञ आदि जेके थींदा, त उन में जानवरनि खे जीअरो बि करे छॾींदा। हाणे जेके प्राण ॾियण जी ताक़त कोन्हे, जेको जीअरो नथो करे सघे, उनखे कहिड़ो अधिकार आहे मारण जो? हिकिड़ो घर भगवान जो ख़ाली करणु, भगवान जो मकान ख़ाली करणु, चेतन तत्व खे अलॻि करे छॾणु उनजे शरीर खां, न न, इहो त घोर अपराध आहे। ऐं पंहिंजे स्वाद जे लाइ जेके खाइनि था, कंहिंजा प्राण ख़तमु था करे छॾनि या कंहिंखो कराइनि था, कोई कंहिंजे लाइ मारे थो जीव खे, उहे बि महा अपराधी आहिनि। भुली करे बि प्राण कंठ तक अची वञनि, शास्त्रनि में लिखियलु आहे मांसाहार न खाइणु खपे। भुली करे बि यादि रखिजो, सूखी रोटी खाई वठिजो नमक सां गॾु, पर कॾहिं भुली करे बि मांसाहार न कयो भाई, न त सत्संग बि ॿुधो, मांसाहार बि कयो, तिलक बि लॻायो, तुलसीअ ते जल बि चाढ़ियो, ऐं अंदरि अंडा बि उभरनि, मुख में हरि नाम भी खणो और चिकन भी ठहे घर में। ये या दोहरी ॻाल्हि न हलणु खपे। इहो छल कपट भगवान खे पसंदि न ईंदो अथव। टे शयूं भगवान खे बिल्कुलु न वणंदियूं आहिनि, मोह कपट छल छिद्र न भावा। इहो केॾो वॾो कपट आहे, भगवान खे धोखो ॾींदासीं असां। चओ हरे राम। हालांकि तव्हां त सभु सत्संगी आहियो, तव्हां वटि त सभु मूंखे ख़बर आहे न हलंदो हूंदो, पर तव्हां सां कोई जुड़ियल हुजनि परिवार, रिश्तेदार, यार, उन्हनि खे सावधान कयो। हिकु हिकु खून जे कतरे में लिखियलु आहे गरुड़ पुराण में, त हिकु हिकु खून जी जेकी बूंद हूंदी आहे जानवर जी, ओतिरा साल उनखे नरक में जलणो पवंदो आहे, सजाऊं पाइणी पवंदियूं। हरे राम हरे कृष्ण हे हरि, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। नारद महाराज आया, प्राचीन बरीअ खे सम्झायूं छा था कयो? चई महाराज यज्ञ तो कयां, मथे त ॾिसो। प्राचीन बरीअ जो आकाश में ॾिठो, जिन जिन जानवरनि जी बलि ॾिनी उहे लाल लाल अखियूं करे क्रोध में खाइण जे लाइ आकाश में बीठा आहिनि। थर थर कांपण लॻो राजा। महाराज मूंखे गुस्से में छो था ॾिसनि, हे केरु आहिनि? चई उहे जीवन जंहिंजी बलि ॾिनी अथव, वञो त तव्हांजी प्रतीक्षा थी हले, पूरो हिसाबु वठंदव। चरणनि ते किरी पिया, महाराज हिन महिल तव्हांजा अपराध क्षमा कयो, मूंखे माफ़ी मिले, मां तौबा कई, कॾहिं जीवन में मां सपने में बि कंहिं जानवर जी बलि न ॾींदुमि। तॾहिं नारद महाराज ज्ञान ॾिनो, दया कर, रोज़ अची भगवान खां दया था घुरो ऐं पाण निर्दय था, ॿियनि जा प्राण वठंदव। पंहिंजा प्राण प्यारा आहिनि, ॿिए जा प्राण उनखे प्यारा न आहिनि। चओ हरे कृष्ण। असांजे साईं जन गायो, दया चाहिए तो दया करते रहना, 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 खुशी चाहिए तो खुशी देते रहना, खुशी चाहिए तो खुशी देते रहना, हरि चाहिए तो भजन करते रहना, हरि चाहिए तो भजन करते रहना, तू संतों से मिलके जतन करते रहना, तू संतों से मिलके जतन करते रहना, कभी तो मिलेंगे वो बांके बिहारी, कभी तो मिलेंगे वो
बांके बिहारी। इसी चाह में तू गुजर करते रहे। चंद्र की जय। नारद महाराज जी मथे ॾेखारियो प्राचीन बरही राजा चरणन ते किरी पियो। नारद महाराज जी हथ जोड़े क्षमा घुरण लॻो। नारद महाराज कोई उपाय ॿुधायो, कृपा कयो। नारद महाराज चवनि था, ॾिसो कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करे सो तस फल चाखा। वेद भगवान में भगवान नियम ठाहियो आहे, ही संसार कीअं हलंदो आहे, जेको जहिड़ो कर्म कंदो उनखे फल मिलंदो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। राम 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 राम। बोलो सियावर रामचंद्र की जय। तो जेको जेको कर्म कंदो उनखे वो फल मिलंदो। तो तव्हां कंहिंजा प्राण वठंदो, कंहिंखे सताईंदो, कंहिंखे जान सां मारे छॾींदो, उनजो फल सुठो काॾो मिलंदो? सोचण वारी ॻाल्हि आहे। तरी नारद महाराज चयो, मां तव्हांखे हिकिड़ी कहानी तो ॿुधायां, ध्यान ॾेई ॿुधिजो, ॾाढी ज्ञान वारी कहानी अथव। अच्छा महाराज ॿुधायो। इन जो नालो आहे पुरंजन उपाख्यान। ॾाढी लंबी कहानी अथव, पर तव्हां दिलि संभाले वियो, केवल 10 मिंट में तव्हांखे इन जो सार ॿुधायूं था। ठीकु आहे। नारद महाराज चयो, प्राचीन बरही ॿ ॾाढा परम मित्र हा पाण में, ॾाढा दोस्त पक्का, हिकिड़ो वॾो हिकिड़ो नंढो। अच्छा, ॾाढी बढ़िया कथा है महाराज। वॾे जो नालो हुयो पुरंजन, वो वॾो हुयो। नंढे जो नालो पुरंजन, वॾे जो नालो अविज्ञात। अविज्ञात यानी जेको सभु कुछ जेके ज्ञात आहे। और पुरंजन, पुरंजन चयो पंहिंजे वॾे मित्र खे अविज्ञात खे, त हलो भैया घुमी अचूं काथे, हल मित्र सैर सपाटा करे अचूं। हाँ, त अविज्ञात चयो, न भाई मांखे कोई घुमण जी इच्छा कोन्हे, तोखे घुमण जी इच्छा है तो तू वञ, न तो मूंसां गॾु रहो।
न न मूंखे घुमण जी इच्छा आहे। अच्छा अगरि घुमण वञे त मूंखे भुलिजी न वञिजा। कंहिं चयो वॾे मित्र अविज्ञात, नाला रखिजो यादि। वॾे जो नालो छा आहे ऐं नंढे जो पुरंजन। ठीकु आहे मित्र, मां तोखे कीअं भुलिजी वेंदुमि, एॾी जिगरी दोस्ती आहे तोसां। ठीकु आहे, पोइ वरी जल्दी वापसि बि अचिजां। हा हा प्रॉमिस, वादो। उहो निकितो, कई तरह जा शहर घुमी आयो, उत्तर प्रदेश घुमी आयो, मध्य प्रदेश छत्तीसगढ़ घुमी आयो, गुजरात घुमी आयो, सूरत घुमण लॻो। सूरत में हिकिड़ी सूरत उनखे वणी वई, चओ हरे राम। ॾिठे हिकिड़ी ॾाढी सुंदर स्त्री, 11 माण्हू उन जा सेवक, सेना गॾु थी हले, हिकिड़ो सेनापति 10 सैनिक उन सां गॾु था हलनि। ॾाढी सुंदर आहे, मोहित थियो, लट्टू थियो। वञी करे राम राम कई, हाल चाल वतई, समाचार, देवी जी तव्हां केरु आहियो? मुंहिंजो नालो पुरंजन आहे। चई हे मुंहिंजा सैनिक आहिनि, जेको मां चाहींदी आहियां उहो ई थींदो आहे मुंहिंजे घर में। मकान ॾिठई ॾाढो सुठो लॻो, हिकिड़ो मकान ठहियलु, 9 दरवाजा हुआ उनखे, 9 द्वारनि वारो उहो मकान हुयो। तुरंत उनखे निवेदन कई अगरि तुंहिंजो मुंहिंजो विवाह थी वञे त कीअं रहंदो। स्त्री बि तैयार थी वई, तुरंत उन्हनि जो गठबंधन थियो। हाणे जेको पुरंजन हुयो उहो पंहिंजे गृहस्थीअ में लॻी वियो, सुख भोगन में लॻी वियो। उन्हनि जे दरवाजे ते उहे 10 सैनिक, हिकिड़ो सेनापति पहिरो पिया ॼनि, हिकिड़ो नांग दरवाजे ते बीठो जेके 5 फण हुया, इहे सभु उन जा पहिरेदार। इहा ॻाल्हि हिते। हिकिड़ी ॿी स्त्री हुई, उनजो नालो जरा देवी। उहा ॾाढी कुरूप हुई, सुंदर न हुई, उन सां कोई शादी न करे। लेकिन उनजो भाउ जेको हुयो ॾाढो ताक़त वारो, चंडवेग उनजो नालो। उन पंहिंजे भाउ खे चई भैया मूंसां कोई शादी नथो करे, कि तोसां कोई शादी नथो करे पर असां त कराए था सघूं। मतिलबु कि तूं जंहिं ते आङुर रख उन सां ई तुंहिंजी शादी कराईंदासीं। अहिड़ी ॻाल्हि घुमंदी घुमंदी आई, संयोग सां उन जी नज़र बि काथे वञी टिकी, पुरंजन ते। उनखे बि पुरंजन पसंदि आयो। पंहिंजे भाउ खे इशारो कई, हो बीठो अथव, ही चिंता ई न कर भेण, मुंहिंजी सेना घणी आहे ख़बर अथई? घणी सेना अथव? ही 365 365। मुंहिंजे सेना में महिला जी सेना आहे ऐं गोरी सेना जेकी आहे पुरुषनि जी। चिंता न कर। तॾहिं तुरंत युद्ध हली। हिकु तरफ़ 365 365, ॿिए तरफ़ 11, हिकिड़ो सेनापति 10 सैनिक लड़ंदा रहिया। धीरे 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 करे हिकु हिकु सैनिक मरंदो वियो। आख़िरीअ में सेनापति बि मरी वियो ऐं 5 मुखनि वारो उहो नांग जेको 5 फण खणी करे लड़ंदो रहियो। आख़िरीअ तक लड़ंदे 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 ऐं अंदरि हो भोगन में लॻल पिया आहिनि पुरंजन ऐं पुरंजनी, उनजी ज़ाल। ॿाहिरि युद्ध थी हले। लड़ी 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 आख़िर उन वीचारे जा नांग जा बि प्राण निकिरी विया। तुरंत सेना आई, झवट्टो मारे करे ऐं पुरंजन खे पकड़े वरितऊं। हा पुरंजनी, हा पुरंजनी, मुंहिंजी प्यारी, मां तुंहिंजे बिना कीअं जी सघंदुमि, उन जा बि प्राण निकिरी विया। हरे राम। नारद जी चवनि था प्राचीन बरी पुरंजन जी, चओ हरे कृष्ण। राजा सां विवाह थियो, पाए करे वो राजा भी गुजारियो। हाणे वन में उनजी चिता सजी। हाणे स्त्री रूप में वो सती थियण लॻो। हाहाकार मची वियो कि मुंहिंजो हे पति मरियो, राजा मरियो। जी सती थियण लॻो, अचानक उनजे वॾे मित्र खे, केरु हुयो वॾे मित्र जो नालो छा हुयो? अविज्ञात। ज्ञात रखो। उहो पंहिंजे मित्र खे ॻोल्हण आयो, ब्राह्मण जो वेश धारे करे। मुंहिंजो दोस्त काॾे हली वियो, मां उन सां प्यार कंदो आहियां, एॾा साल थी विया आहिनि, नज़र ई न आयो आहे। मूंखे चयो 2 ॾींहंनि में अची वेंदुमि वापसि। काॾे भटकी वियो? राहत न भटकी वियो, घुमंदे घुमंदे परियो खोॾिया भाउ ॿी ते डुकंदो आयो। अरे छा थो करे? पागल थी वियो आहे? कंहिंसां सतो थो थिए पियो तूं? पाण खे छो थो ॿाहिरि में साड़े? हे ख़बरदार, कहिड़ो माण्हू आहे, केरु आहे तूं? पुरंजन थो चए। सती साधी स्त्रीअ सां ईअं थो ॻाल्हाए पियो? हा, तूं मुंहिंजो मित्र कीअं बणिजी वएं? हे मुंहिंजो पति आहे, मां हिन सां गॾु सती थियण वारी आहियां। चई अरे पागल बि, तूं भटकी वे, छा थो सोचे? तोखे यादि कोन्हे? यादि कर। प्रेम सां उनखे बाहि रखी करे चईसि, असां 2 मित्र आहियूं, मां तुंहिंजो मित्र अविज्ञात, तूं पुरंजन। तूं मूंखे वादो करे वे, कुझु ॾींहंनि में ईंदुमि, तूं भटकी वे, मूंखे भुलिजी वे, वापसि बि न आहे, मां त तोखे ॻोल्हण आयो आहियां। अरे राम 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 राम। तुरंत यादि अची वियो,
चई अरे मां छाजी स्त्री, मां त हिन जो मित्र आहियां, पुरंजन मुंहिंजो नालो आहे, हीउ मुंहिंजो परम मित्र अविज्ञात गले मिलियो, पंहिंजे असली रूप में अची वियो। गल बइया विझी करे भगवान पुरंजन उनखे बाह पकड़े करे पुरंजन खे अविज्ञात पंहिंजे वठी आया स्थान में। हाणे नारद महाराज पुछियो प्राचीन बरी कथा समझ में आई, कथा कीअं लगी भाई? प्राचीन बरी चयो कथा तो तव्हांजी ॾाढी ज़बरदस्त रोमांचक कथा महाराज, एक क्षण हेॾे होॾे न थियुमि मां, अहिड़ो रस अची वियो, पर पल्ले कुछ भी न पई, छू मंतर गुजरी वई मथो। चई कथा ॾाढो गहरो ज्ञान आहे, महाराज खोले करे समझायो। तॾहिं श्री नारद जी महाराज चवनि था ध्यानु ॾेई ॿुधो, ॿ मित्र आहिनि, हिकिड़ो अविज्ञात, अविज्ञात केरु आहे? श्री कृष्ण भगवान आहे, साक्षात परमात्मा जो नालो अविज्ञात आहे, जंहिंखे सभु कुझु ज्ञात आहे उहो ई अविज्ञात आहे, जेको सर्वांतरयामी आहे उनजो नालो अविज्ञात आहे। पुरंजन केरु आहे? पुर चइबो आहे नगर खे, जेको नगर नगर घुमंदो रहे, पुनरपि जन्मम पुनरपि मरसे, घुमणो आहे असांखे। अच्छा, पोइ भटकी पियासीं, महाराज जो 9 दरवाजनि वारो तव्हां ॿुधायो मकान, चई शरीर ई त आहे, हे 2 कन, हे नक जा 2 हिस्सा, हे हिकिड़ो मुख, 2 अशुद्ध अंग, हे अखियूं, ये सभु मिलाए करे 9 द्वार ई त आहे। अखियूं घणियूं आहिनि ॿुधायो न? कन घणा आहिनि? नक घणा आहिनि? हिकु नक घणा आहिनि भाई? हिकु कीअं? विच में दीवार नथी नज़र अचेव? ये नाड़ी भी चंद्र नाड़ी, ये विच में दीवार न ॾिठी अथव कॾहिं आईने में? बस ये फुलियूं पाइण जानो। अरे भाई विच में ये दीवार जो लॻल है, त नक 2 अथव, यानी नक हिकु आहे पर उन जी क्रियाऊं 2 आहिनि। हिकिड़ीअ खे सूर्य नाड़ी चइबो आहे, ॿिए खे चंद्र नाड़ी। चओ हरे राम हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त 2 नक जा हिस्सा, 2 अखियूं, 4 2 कन, घणा थिया? 6 थिया। हिकिड़ो मुख, 2 अशुद्ध अंग, 9 थिया की न? 10 द्वार भी हूंदो आहे, जेको हे 10 द्वार हूंदो आहे मस्तक में, उहो कंहिं ब्रह्म ज्ञानी, कंहिं भक्त, कंहिं योगीअ जो खुलंदो आहे। त महाराज इहो ई अथई 9 द्वारनि वारो हे जेको मकान ठहियल आहे। अच्छा, हाणे कथा समझ में थी अचे। त महाराज उहा सुंदरी स्त्री चे उहा आहे असांजी मती, उहा जेको हुकुम कंदी आहे उहो ई थींदो आहे, हा न? ॿुधंदासीं गीता बि भागवत बि कंदासीं, उहो ई जेको असांजी मर्जी थींदी, मन मती मर्जी, हा न? चवंदा आहिनि न मेरी मर्जी बुद्ध सब जी कर पंहिंजी। माण्हू त डायलॉग ठाहे रखिया आहिनि, बुद्ध सब जी मतिलबु गीता बि ॿुध, रामायण बि ॿुध, ऐं कर मन जी। तुंहिंजो मन न थियो भॻवान थी वियो, नरक वठी वेंदो इहो मन। इहा मती, इन मतीअ ते ई त असांजा कई जन्म सड़ी आहे। चओ हरे राम। हाणे हुनजी शादी थी वई इन सां, मती देवीअ सां, हुन सत्यानाश करे छॾियो। अच्छा महाराज जो जेके तव्हां ॿुधायव, जेके इन जा 10 सैनिक बि त बीठा, सेनापति, ये सेनापति आहे मन, ऐं 10 जेके सैनिक आहिनि, 5 ज्ञान इंद्रियूं, 5 कर्म इंद्रियूं। चओ हरे राम। ये हथ पेर आदि जेके आहिनि। अच्छा अच्छा, त उन्हनि भोगनि में लॻी वियो, पंहिंजे मन जे मर्ज़ीअ में असां कई जन्म ॻारे छॾिया आहिनि। जरा देवी, जरा चइबो आहे बुढ़ापे खे, कोई न चाहींदो आहे बुढ़ापो अचे, कोई चाहींदो आहे? न, बुढ़ापो कोई न चाहींदो आहे। कोई त चवंदा आहिनि भॻवानु बुढ़ापो ठाहे ई न, यानी जवानीअ में ई खलास। बुढ़ापो न ठहे त माण्हूअ खे वैराग काॾों अचे ॿुधायो? जीवन भर भोग ई माणींदो रहंदो पुत। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। जरा देवीअ जो जेको भाव हुयो उहो काल, छो जो बुढ़ापे खां पोइ कंहिंजो नंबर लॻंदो आहे? मृत्युअ जो। उनजी कहिड़ी सेना हुई? 365 365 रातियूं साल में, ऐं 365 ॾींहं। महिला ऐं पुरुष जी सेना हुई। उन्हनि चढ़ाई करे छॾी मनुष्य जे मथां। इंद्रियूं लड़ाई कंदी रहियूं, मन लड़ाई कंदो रहियो, आख़िर मरी विया। केतिरो बुढ़ापे में इंद्रियूं वीचारी दुर्बल थी वेंदियूं, याददाश्त विसरी वेंदी आहे माण्हूअ खे, मन जी शक्ति कमज़ोर पइजी वेंदी आहे, लेकिन प्राण हलंदा रहंदा आहिनि। अच्छा, उहो 5 प्राणनि वारो, फणनि वारो केरु हुयो? उहे प्राण ई त आहिनि। प्राण, अपान, उदान, समान, व्यान, ये मुख्य प्रकार जा 5 प्राण थींदा आहिनि। 5 ॿिया बि थींदा आहिनि, लेकिन मुख्य 5 प्राण थींदा आहिनि। प्राण, अपान, उदान, समान, व्यान, ये 5 फणनि वारा ये प्राण आहिनि जेके आख़िरी ताईं हलंदा आहिनि, ऐं ये प्राण निकिता खेल ख़तमु।
जीअं नांग मरी वियो यानी प्राण ख़त्म थिया माण्हूअ जी मृत्यु थी वई वरी ॿिए जन्म में उहो स्त्री ठहियो कॾहिं असां बि स्त्री ठहियूं कॾहिं पुरुष ठहियूं कॾहिं तव्हां पुरुष कॾहिं स्त्री कॾहिं काथे कॾहिं कुझु लेकिन भगवान खे भुलिजी वियो हे जीव भगवान खे भुलिजी वियो पाण खे हाहाकार करे रोअण लॻो तॾहिं भगवान उनखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे आया कंहिं रूप में आया ब्राह्मण जे रूप में तीअं असां संसार में जन्म मरण में फाथल पियाऊं कोई सतगुरु कोई संत महात्मा ॻोल्हींदे ॻोल्हींदे असांजी बाह पकड़ींदा आहिनि प्यारा केतिरो भटकंदे अञा जन्म मरण में हाणे त भक्ति करे वठ हाणे पंहिंजे घर वापसि हल उहे भगवान असांखे बि पुकारे रहिया आहिनि प्राचीन बरही उहे भगवान ही अविज्ञात आहिनि उन्हनि जो वचन कोई पालन करे भगवान पंहिंजी बाहूं फैलाए वेठा आहिनि तो इनके नकली घर के असली घर समझी बैठो माया के ओ पुजारी कुछ आगे की खबर है इस घर से दूसरा तेरा एक और घर है उते प्रभु जी द्वार तो खे वञणो आहे चओ हरे राम बस इहा कथा ॿुधी करे प्राचीन बरी बदिलजियो उन ॾींहं खां उन ग़लत यज्ञ बंदि करे छॾिया हिंसा बंदि कई ऐं भगवान जी भक्ति करे पंहिंजा पाप धोई छॾिया बोलो नारद जी महाराज की इन करे असां बि प्रार्थना कयूं चादर मेरी थी वई आहे भाई ॾाढी गंदगी अची वई आहे इहा कीअं धोपजंदी अॻिते तव्हां नरकनि जो वर्णन ॿुधंदो अजामिल जी कथा त हिकु ई तरीक़ो आहे सरल पाप पुञनि सां न कढजंदो जेतिरा बि पुञ कयो उन जो लाभ अलॻि मिलंदो स्वर्ग मिलंदो धन मिलंदो लेकिन पाप अगरि कटणो अथव त इहा ई जॻह तो हिते वेही कथा ॿुधो कीर्तन कयो ऐं घर खणी वञो कमु कंदे कंदे प्रभुअ जा गुण गान